अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे हिकु चोर जी। दोस्तों, कहाणी शुरू करण खां पहिरीं अव्हां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, कंहिं शहर में कंहिं ॻोठ में हिकिड़ो चोर रहंदो हो। हिन पंहिंजी उमिरि में केतिरियूं चोरियूं कयूं, ग़रीबनि ऐं अमीरनि जो जीअण जंजाल करे छॾियो। कई ॾींहं ख़ुदा जा उन हाल में गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि कंहिं घर में चोरी जे ख़्याल सां अंदरि घिड़ियो। चोरी जी तलाश कंदे कंदे ओचितो कंहिं औरत जो आवाज़ हिन जे कन ते पियो। हिकिड़ी कोठीअ में झाती पाए ॾिसे त हिकिड़ी पोड़ी औरत ख़ुदा जी दरगाह में हथ खणियो पई ॿाॾाए ते रब पाक, मूं जेके गुनाहगार गुनाह कया आहिनि मूं ते रहम कर, तुंहिंजी बाज खां सवा मुंहिंजी का बि कंदी कोन्हे। चोर हिन औरत जा इहे लफ़्ज़ ॿुधी ख़्यालु कयो त हीअ औरत जेका सॼी ॼमार भितियुनि में वेठी आहे, तंहिं कहिड़ा गुनाह कया हूंदा जो ख़ुदा खां पई बख़्शाए। हैफ़ हुजे मुंहिंजे हाल ते जो सॼी उमिरि गुनाह कया अथमि, पर कॾहिं बि ख़ुदा खां दुआ न घुरी अथमि। इहो ख़्यालु ईंदे ई ॾकी वियो ऐं चोरी जो इरादो लाहे आस्ते आस्ते करे पुठिते मोटियो ऐं साॻी तरह भित टपी अची पंहिंजे घर पहुतो। सॼी राति पासा वराईंदे गुज़री वई। सुबुह जो गंदी कुलेत रखी अलाह तुआर करे कंहिं पासे निकिरी वियो, इन ख़्याल सां त को अहिड़ो दरवेश मिले जंहिंखां गुनाहनि मां जिंद छॾाइण जी दुआ वठां। थर बर झर जंग ॾोरींदो नेठि हिकिड़े ॾींहुं वञी पंहिंजे मक़सद खे पहुतो। छा ॾिसे त अछे जुबे सां हिकिड़ो ख़ुदा जो बंदो कंहिं जबल में वेठो इबादत करे। हीउ शख़्स बि माठ में अची इन जे पासे में वेही रहियो। थोरे वक़्त खां पोइ दरवेश हिन सां हाल अहिवाल कया। तॾहिं हिन अदब सां पेरनि ते हथ रखी अर्ज़ु कयो त साईं, आउं वॾो गुनाहगार आहियां, महिरबानी करे मूंखे हिदायत करियो ऐं छोटकारे जी का वाट ॾिसियो। दरवेश हिन जो इहो पछताव ॾिसी ख़ुशि थियो ऐं जवाब में चयईं त हा, तोखे आउं नसीहत कंदुसि, पर हिकिड़ो शर्त आहे त जेको आउं चवां उहो मुंहिंजो चवणु मञींदे। पोइ आउं 12 महीना ॾिसंदुसि त तो केतिरे क़दुरु अमल कयो आहे। जेकॾहिं वाइदे में तो पूरो आहे ऐं त तोखे आउं वधीक हिदायत कंदुसि। हिन ॿई हथ अखियुनि ते रखी अर्ज़ु कयो त साईं, तव्हांजो हर को शर्त मूंखे मंज़ूर आहे। हाणे दुआ करियो त शल गुनाह जहिड़ो को बि ख़्यालु दिलि में पैदा न थिए। तंहिं ते दरवेश चयसि त बसि हाणे तूं वञु। हिन खां पोइ जेको बि कमु करीं उन में दिलि ते हथु रखी ग़रीब गुरबे जो क़यास ज़रूरु कजांइ। चोर हिन दरवेश जी हिदायत हीअं सां लाहे साॻी तरह सलाम करे अची घर पहुतो। सिज लहण खां पोइ सोचणु लॻो त अॼु राति कंहिंजी चोरी कजे। फलाणे जे घर खे खाट हणां या फलाणे जे घर खे खाट हणां। पर वरी बि दरवेश जे चवण मूजिबि वीचार कयईं त इहो फ़क़ति 5-7 हज़ार नाणे जो धणी आहे। सो जेकॾहिं आउं चोरी करे खणी वेंदुसि त सुबुह जो वीचारो दाहूं कंदो। तंहिं करे कंहिं अहिड़े माण्हू जी चोरी कोन कबी। अहिड़ी तरह ख़्यालु कंदे कंदे उन फ़ैसिले ते पहुतो त जेकॾहिं चोरी कबी त बादशाह जी कबी, छो त उनजो ख़ज़ानो जाम आहे। ऐं जेकॾहिं मंझांसि केतिरो बि नाणो आउं खणी वेंदुसि त बादशाह खे एतिरो सदमो न पहुचंदो जेतिरो कंहिं ग़रीब खे पहुचंदो। तंहिं करे बादशाह जी चोरी करण जो इरादो करे सोचाई त बादशाह जी चोरी करियां। वरी ख़्यालु आयसि त शाही महिलात में चौतरफ़ पहिरो हूंदो, तंहिं करे अंदरि कीअं पहुचंदुसि। सोचींदे सोचींदे हिकिड़ी तजवीज़ ख़्याल में आयसि। पोइ छा कयाईं जो हिकिड़ी वॾी तस्बीह खणी सिधो शाही महिलात जे दरवाज़े वटि अची पहुतो। उन वक़्तु सांझी निमाज़ जी बांग पे आई। हिन चौकीदारनि खे चयो त अदा शाही दरवाज़े जे अंदरि मस्जिद में निमाज़ अदा करण जी इजाज़त ॾियो। चौकीदारनि चयो त दरवेश हिन मस्जिद में फ़क़ति बादशाह ऐं उन अमले जा माण्हू निमाज़ पढ़ंदा आहिनि।
बे कंहिं धारे माण्हू खे नमाज़ पढ़ण जी इजाज़त कोन्हे, पर तूं ॾिसण में बुज़ुर्ग थो अची ऐं नमाज़ जो बि वक़्तु आहे, तंहिं करे तोखे रोके नथा सघूं, भली नमाज़ पढ़ी वठ। चोर बिना कंहिं डप डाह जे दरवाज़े खां अंदरि लंघे मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ वियो। बादशाह, वज़ीर, अमीर ऐं ॿिया नौकर नमाज़ में मसरूफ़ हुआ। हिन बि न हम कई न तम उन्हीअ सां सिफ़ में बीही वियो। नमाज़ ख़त्म थियण बैदि ॿिया सभई माण्हू मस्जिद खां ॿाहिरि निकिरण लॻा, पर हीउ तस्बीह खणी वेही वज़ीफ़ो पढ़णु लॻो। वरी जॾहिं सोमाणी नमाज़ जे लाइ सभु जमायती अची गॾु थिया ऐं साॻी तरह नमाज़ पढ़ी ख़त्मु कयूं, तॾहिं हीउ वरी बि उते वेही तस्बीह पढ़णु लॻो, छो जो हिन जो इरादो त चोरी करण जो हो। तंहिं ते किन अमीरनि चयसि त दरवेश, हाणे कोट जा दरवाज़ा बंदि थियण वारा आहिनि, पोइ तूं निकिरी कोन सघंदे, तंहिं करे जेकॾहिं निकिरणो अथई त हींअर ई कोट जे वॾे दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी वञ। चोर जवाबु ॾिनो त साईं, आउं हिकिड़ो परदेसी आहियां, हिते मूंखे को बि कोन थो सुञाणे। तंहिंखां सवाइ मुंहिंजो उसूल आहे त सुबुह खां 2 पहरनि ताईं पोरियो करे पंहिंजो पेट पारींदो आहियां ऐं 2 पहरनि खां वठी सुबुह ताईं ख़ुदा जी इबादत में गुज़ारींदो आहियां। हाणे हिन वक़्तु आउं केॾांहुं वञां? महिरबानी करे इजाज़त ॾियो त राति जा पहर हिन ख़ुदा जे दर में गुज़ारे संदसि इबादत करियां, सुबुह जो सवेरे हलियो वेंदुसि। अमीरनि ऐं नौकरनि हिन जी ॻाल्हि ॿुधी ख़्यालु कयो त अहिड़े नेक बाने खे ख़ुदा जी इबादत खां कीअं रोकिजे ऐं ख़ुदा जे घर मां कीअं कढिजे, इहा ॻाल्हि त ठहे ई कोन थी। तंहिं करे चुपचाप थी खेसि इजाज़त ॾेई सभु पंहिंजे घर रवाना थी विया। ॻच राति गुज़रण खां पोइ जॾहिं कोट जा ॿाहिरियां दरवाज़ा बंदि थी विया ऐं हर तरफ़ पहिरो बीही वियो, तॾहिं ही जवान बि तस्बीह हिकु पासे रखी मस्जिद जी नंढी भित टपी वञी महिलात जे अंगण में पहुतो। महिलात जेका 2 माड़ियुनि ते मथे मुश्तमिल हुई ऐं उते 2-3 ॾाकणियूं बि हुयूं। चोर दिलि में ख़्यालु कयो त ख़ज़ानो अलाए जे कहिड़े हंधि रखियलु आहे ऐं आउं कहिड़ी ॾाकण ते चढ़ां जो वञी ख़ज़ाने ताईं पहुचां। थोरे वीचार करण खां पोइ ख़ुदा ते तवकल रखी विची ॾाकण तां चढ़ी महिलात जे विचें हिसे में आयो। ॾाकण जे मोह में ई हिकिड़ो आलीशान कमिरो हो ऐं सिधो उन ॾे रुख रखियाईं। छा ॾिसे त हिकिड़ो कमिरो निहायती तमामु सुहिणे नमूने सिंगारियल आहे ऐं हिकिड़ो उम्दो गालीचो विछायो पियो आहे। कमरे जे विच में हिकिड़ो आलीशान पलंग ते बख़मल जो बिस्तरो विछायल आहे, जंहिं ते हिकिड़ी हसीन शहज़ादी गहरी निंड में अहिड़ी त सुती पई आहे जो मथां जेका चादर पियल आहे सा थोरी हटी वई आहे ऐं हिन जो चहिरो पियो ॾिसिजे। इहो ॾिसंदे ई चोर होश हवास खां निकिरी वियो ऐं दिलि में चयईं त सॼी ॼमार चोरी कयमि, पर अहिड़ो तमाशो किथे बि कोन ॾिठमि। हाणे ॿी चोरी त ठहियो, अॼु वेही तो शहज़ादी तां रिहाण करियां, पोइ जे झलिजी वियसि ऐं फांसी चढ़ी वियसि त को मसलो कोन्हे। इहा ॻाल्हि ॻणे अची पलंग खे वेझो थियो। उते ओचितो दरवेश जो चवणु यादि आयसि। तंहिंखां सवाइ अंदरि वारी जेको हुनखे धकु लॻो त चोर या पुट, तूं पंहिंजे नफ़्स जे चुरण जे थोरे वक़्त लाइ ख़ुशि थींदे, पर हिन वेचारी तां त सॼी उमिरि बदनामी जो टिको कोन लहंदो। तूं मरी वएं त परवाह न आहे, पर हिन वेचारी जी हयाती तबाह थी वेंदी। अंदरि वारे जी अंदरि जेका हिनखे मलामत पैदा थी, तंहिं ते शहज़ादी ते क़यास आयसि ऐं उन कमरे मां आस्ते आस्ते ॿाहिरि निकिरी वियो। उन कमरे जे पासे में वरी हिकु ॿी कोठी हुई। हीउ बि अंदरि वञी ॾिसे त कोठी जे विच में हिकु आलीशान जराएदार कुर्सी ऐं मेज़ रखी आहे। मेज़ ते ताम सां भरियल हिकिड़ो सोनो ढाकू रखियो हो। चोर दिलि में चयो त ॻाल्हि वाजिबी थी, मूंखे बि सॼे ॾींहं जी बुख आहे, छो न खाई पेट भरियां ऐं पोइ वही सभु सामान मेड़े रवानो थियां। इहा ॻाल्हि सोचे तयार थी गालीचे ते अची वेठो। ढाकू जे पुड़ तां ढक लाहे हिकिड़ो वॾो गिरां ठाहे अञा वात ताईं मसां अधई त मुर्शिद वारी ॻाल्हि यादि आयसि। दिलि में चयईं त हीउ ताम शहज़ादी जो थो ॾिसिजे, सुजाग थियण ते खाईंदी। क़यास थियसि जेकॾहिं इहो ताम आउं खाई छॾींदसि त हू त वेचारी बुख मरी वेंदी। हिन बेगाह वक़्त में ॿियो हिन जे लाइ किथां ताम अची सघंदो। तंहिं करे ठहियल गिरां ढाकू में रखी ढक ॾेई
उथी ऊभो थियो ऐं कोठी खां निकिरी ॿाहिरि आयो। ॾिठाई त जंहिं कम में बि हथ थो विझां उन में त रुॻो क्यास थो थियमि, तंहिं करे हाणे चोरी ठहियो मोटी वञी तो मस्जिद में वियां ऐं सुबुह थियण सां हलियो वेंदुसि ऐं आइंदे लाइ मज़ूरी करे पियो पेट गुज़र कंदुसि। इहो ख़्यालु करे ॾाकण तां लही भित टपी मस्जिद में आयो ऐं वेही तस्बीह पढ़णु लॻो। थोरी देरि खां पोइ शहज़ादी सुजाॻ थी ऐं बानी खे सॾु कयईं, जेका हिकदमि अची हाज़िर थी। शहज़ादी हथ मुंहुं धोई हिकु डिघो कुर्तो पाए ताम खाइण जे ख़्याल सां भरवारी कोठी में आई। ढाकू जो पुड़ लाहे ॾिसे त मां ढाकू में हिकिड़ो गिराह ठहियो रखियो आहे, उन ते थुल्हनि आङुरियुनि जा निशान बीठा आहिनि। सम्झी वई त गिराह कंहिं औरत जो ठाहियलु न आहे, निशाननि ऐं ओञाणनि मां त कंहिं मर्द जो ठाहियलु पियो मालूम थिए। ख़बर न आहे त असल ॻाल्हि कीअं आहे। नेठि कावड़ जी बानी खे चयईं त बेईमान हिन ताम सां कंहिं हरकत कई आहे। मूंखे शक थो अचे त कंहिं ही खाधो उबारो करे छॾियो आहे या मंजिस ज़हर मिलियल आहे। जेकॾहिं गाफ़िल थी सुम्ही न रहे हा त हीअ ईअं कोन थी हा। ईअं चई कावड़ मां ॿ टे थप्पड़ बानी खे वाहे कढियईं। बानी जे दांह ऐं गोड़ ते बादशाह राणी ऐं वज़ीर बची उन कमरे में पहुता ऐं शहज़ादी खां हक़ीक़त पुछा करण लॻा। जंहिं खेनि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई त बानी जी गिफ़लत सबबि हिन ताम में शक पैदा थी पियो आहे, उन लाइ जांच थिए त कहिड़ो इसरार आहे। बादशाह इहो ॿुधी वज़ीर ॾे निहारियो, जंहिं चयो त जीअं त क़िबला अॼु महिलात में हीअ हालत थी आहे, सुभाणे शायदि उन खां वधीक थिए। तंहिं करे ज़रूरी आहे त उन इसरार जो इन ॻाल्हि जो पतो लॻाइजे, पर सभ खां पहिरीं त इहो शक दूर कजे त ताम में को ज़हर मिलियल त कोन्हे। बानी खे हुकुम थियो त हीउ डाकू खणी हेठि ऐवान में लही वञ ऐं का बि साह वारी शइ हुजे त उनखे खाराए ॾिस। बादशाह खे वज़ीर जो इहो ख़्यालु तमामु पसंदि आयो त सभ खां पहिरियां ज़हर वग़ैरह जो शक जो इलाजु कजे, पोइ ॿी ॻाल्हि खे ॾिसी वठिबो। बानी हुकुम मिलण शर्त ढाकू खणी हेठि लथी। महल जे ऐवान में त कुझु नज़र न आयो, सो ॻोल्हींदे ॻोल्हींदे अची मस्जिद जे दर ते बीठी। ॾिसे त हिकिड़ो मुसाफ़िर वेठो आहे। ख़्यालु कयईं त छो न इहो ताम उन मुसाफ़िर खे खारायां त उते जो उते ख़बर पइजी वञे। जेकॾहिं ज़हर विघे मुसाफ़िर मरी वियो त बि हरकत कोन्हे। इहो इरादो करे ढाकू समेत अंदरि आई ऐं ढाकू चोर जे अॻियां रखी चयईं त ए मुसाफ़िर मानी खा ऐं ढाकू वांदो कर। चोर ढाकू जो पुड़ लाथो ऐं पंहिंजे ठाहियल गिराह ॾिसी खिलण लॻो त या रब तुंहिंजो शुक्र आहे, पंहिंजी हिकमत पाण तो ॼाणी। ईअं चई ॿ चैन गिराह में ढाकू ख़ाली करे छॾी। बानी ढाकू खणंदे चयसि त ॾे ख़बर पेट में को सूर या वट त कोन थो भाई। चोर खिलंदे जवाबु ॾिनो, माई हैड़नि बादशाही खाधनि खाइण सां वरी छाजा वट छाजा सूर, अहिड़ा ॿ टे ढाकू ॿिया बि हुजनि त खाई वञजनि, मूंखे त पेट में को बि खुड़को बि कोन्हे। इहो ताम पेट में अलाए जे कहिड़ी कुंड में हज़म थी वियो। इहो जवाबु ॿुधी बानी ख़ाली ढाकू समेत वापसि अची बादशाह खे समूरी हक़ीक़त करे ॿुधाई। तंहिं ते वज़ीर चयो त हाणे इहा पक थी त खाधे में ज़हर मिलियल कोन हो, बाक़ी इहो गिराह कंहिं ठाहियो हो इहो पतो लॻाइण लाइ मुसाफ़िर जो ढाकू ॾे मुर्की ॾिसण मां मूंखे शक थो थिए त शायदि कुझु हक़ीक़त इहो मुसाफ़िर जेको चोर हो इहो बि ॾेई सघे थो। तंहिं करे बहितर आहे त रूबरू घुराए खांइसि सॼी पुछा अछा कजे। हिकदमि बानी खे हुकुम थियो त उन साॻे मुसाफ़िर खे वठी अचे। हुकुम मिलण ते बानी वरी मस्जिद में आई ऐं मुसाफ़िर खे चयईं त मियाँ मुसाफ़िर तोखे बादशाह सलामत महिलात में घुरायो आहे, मूंसां गॾिजी हल। त चोर दिलि में चयो त शायदि ॻाल्हि वधी वई आहे, हाणे ॾिसजे त छा थो थिए। ख़ैर कुझु बि थिए पर हिकु दफ़ो शहज़ादी जो दीदार त थी पवंदो। इहो ख़्यालु करे बानी सां गॾिजी मथे महिलात में आयो ऐं दस्तूर मूजिबि अदब सां सलाम करे बीही रहियो। वज़ीर चयसि त ए मियाँ मुसाफ़िर, सच ॿुधा त हिन इसरार बाबति तोखे का ख़बर आहे? चोर चयो त बादशाह सलामत, कूड़ आउं कोन ॻाल्हाईंदुसि, हक़ीक़त कुझु हिन तरह आहे। पोइ शुरू खां वठी आख़िर ताईं हिनखे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कीअं मुर्शिद जी नसीहत वठणु वियुसि ऐं उतां कहिड़ो हुकुम मिलियो, हिते कहिड़ी तजवीज़ सां पहुतसि,
कीअं शहज़ादी के दरी खां ॾिठमि ऐं पोइ ॿिए कमरे में वञी ढाकूं खोले वरी मस्जिद में वेठसि। इहो सॼो बयानु पूरो करे पोइ अर्ज़ु कयईं त जीअं त क़िबला ऐं हाज़िर आहियां, साईं जन जेका सज़ा ॾियनि सा मूंखे क़बूल आहे। बादशाह ऐं वज़ीर हिन जे सच ॻाल्हाइण ते ज़हर जा सभु गुमान दिलि मां कढी बाक़ी चोर खे चयां त तूं सची ॻाल्हि कई आहे, उन करे तोखे ही भेरो जेको आहे सो हयाती ॾिजे थी, पर इहा ॻाल्हि वरी कंहिंसां कॾहिं बि न ॿुध कंहिंसां न कजे। चोर अदब सां सलाम करे वापसि वञणु लॻो त शहज़ादी जंहिं इहा समूरी ॻाल्हि बि ॿुधी तंहिं ॾुख वारे आवाज़ में चवणु लॻी त बाबा साईं, इन माण्हू खे रोकियो, छो त आउं उन शख़्स सां शादी कंदुसि जंहिं मुंहिंजो सभ खां पहिरीं चहिरो ॾिठो आहे। चोर आहे या केर बि आहे, पर मूंखे क़बूल आहे। पोइ त बादशाह जे हुकम ते हिन खे शाही महिलात जे हिकिड़े कमरे में रहाए सुबुह जो खेसि बादशाही वॻो पाराए वञी बादशाह जे रूबरू हाज़िर कयो वियो। शादी जी तयारी हिकिड़े ॾींहं में करण जो हुकुम ॾिनो वियो। ॿिए ॾींहुं सुबुह थियण सां शादी थी वई। क़िस्मत जा रंग निराला आहिनि। हीउ चोर हाणे हिकु शहज़ादो बणिजी वियो जेको पंहिंजी अॻी ज़ाल खे बि घुराए पाण वटि रहणु लॻो। 12 महीननि गुज़रण खां पोइ हीउ शख़्स वरी बि साॻे मुर्शिद वटि आयो ऐं अर्ज़ु कयईं त क़िबला हाणे मूंखे मुरीद कयो। बुज़ुर्ग चयसि त अबा, हाणे तूं मुंहिंजो पको मुरीद आहीं। जेकॾहिं तूं मुंहिंजे हुकुम सां दिलि सां अमल कयो आहे त असांजी दुआ बि तोखे बादशाह बनाए छॾियो। हाणे वञी ख़ुशगुज़ार, पर यादि रख कॾहिं बि इहा नसीहत न विसारिजो। तो दोस्तों, इहा हिकु हक़ीक़त आहे, ग़रीब ते रहम करणु खपे, ग़रीब ते क़यास करणु खपे। दोस्तों, ही कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे ऐं वीडियो खे लाइक कंदा। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में। तेसि ताईं इजाज़त, अला निगहबान।